नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे काज़ी अहमद मां ख़बर ॾींदा हलूं त पीपल्स यूथ विंग तालका काज़ी अहमद पारां तालके ते नवां उहिदेदार मुनक़द थियण जी ख़ुशी में हिकु वॾी शानदार रैली कढी वई। रैली में शरीक कारकुननि वर्करनि पार्टी जे गीतनि ते रक़्स करे झुमरियूं हणंदा रहिया। नायाब लगारी साहब या तमाम शुक्रगुज़ार आहियूं जिन्होंने असांखे एतमाद कयो ऐं ओतिरो ई क़ाबिल एहतराम असांजो प्रेसिडेंट अख्तर हुसैन गंडी ऐं ओतिरो ई क़ाबिल एहतराम असांजो पंहिंजो ज़िले जो प्रेसिडेंट पंहिंजो असद ज़रदारी साहब सभु दोस्तनि असां तमामु घणा असां दोहिराईंदा नायाब बेगारी साहब जो ऐं उन सां गॾु जेका असांजी डिस्ट्रिक्ट जी क़यादत आहे चाचा अकबर जमाली साहब, उन सां गॾु असांजो मौसन डिविजनल प्रेसिडेंट अख्तर हुसैन साहब, असद ज़रदारी साहब जेको असांजो यूथ प्रेसिडेंट आहे, उन सां गॾु असांजी तालका जी मदर जी जेका क़यादत आहे, असां उन जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजी इज़त ॾिनी आहे। तमामु शुक्रगुज़ार आहियां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं असांजी यूथ विंग जी चेयरपर्सन आसफा भुट्टो ज़रदारी ऐं तमामु निहायत शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे ज़िले जी क़यादत चाचा अकबर जमाली साहब, तालका प्रेसिडेंट अब्दुल जमाली साहब ऐं मुंहिंजो वॾो भाउ अख्तर हुसैन निंदर ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियां उनजो जॾहिं असांखे हीअ ज़िमेवारी ॾिनी ऐं इंशाअल्लाह ताला ऐं चवां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अज़ीम पार्टी आहे। पीपल्स चेयरपर्सन आसफा भुट्टो ज़रदारी जो जावेद नायाब लादारी अख्तर रिंद चाचो अकबर जमाली चाचा नबी जमाली ऐं पंहिंजे पाकिस्तान पीपल्स पार्टी यूथ विंग मदर विंग सभिनी वर्करनि जो जंहिं असांजो जेको नामज़द कयो ऐं मालिकनि असांखे असांखे एतमाद करे असांखे यूथ विंग ज़रिए मूंखे प्रेसिडेंट बणायो ऐं जेका मुंहिंजी टीम मूंखे मिली आहे इंशाअल्लाह असां कोशिश कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।